हक़ मौजूद सजणो, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत। महबूबा अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं मूंखे लतीफ़ साईं जो सुर मारवी उहो ज़हन ते तरी आयो आहे। ऐं अॼोको ईद जो ॾियारो सची बची जॾहिं बि का ईद ईंदी आहे त आउं अलाए छो उदास थी वेंदो आहियां ऐं इहो सोचे त असांजा लखे ॿार नवां कपिड़ा ख़रीद करे न सघिया हूंदा, असांजा पोड़ा कुराड़ा नियाणियूं औरतूं ॿुढड़ियूं सुठियूं जुतियूं न वठी सघियूं हूंदियूं, सुठा कपिड़ा न वठी सघिया हूंदा, छाकाणि त असांखे गुरबत उन जॻह ते पहुचायो आहे। असां क़ैद में आहियूं, ईअं जीअं मारवी क़ैद में हुई। मारवी जो क़ैद केॾो अज़ियतनाक हो। ईद जो ॾियारो आयो त मारवी जे अंदरि मां आह निकिती। उमिरि चयसि त ईद जो ॾियारो आहे, तूं संभुर, तूं तयारु थी, सुठा कपिड़ा पाए, तूं सुर्खियूं मुसाग हण। मारवी ते जवाबु थी ॾे, जा उमिरि तो मुल ईद, सा असां सूअ वरिती सूमरा। ओ उमिरि जंहिंखे जेका तुंहिंजे लाइ ईद आहे उहा असांजे लाइ मातम आहे, छाकाणि त आउं क़ैदी आहियां। कॾहिं कॾहिं मारवी मूंखे सिंध लॻंदी आहे, सिंध वांगुरु क़ैद लॻंदी आहे ऐं हिकिड़ी अजीब पीड़ा महसूसु कंदो आहियां। वही वीचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, हुननि खां इहा ॻाल्हि ई विसरी वई आहे, हुननि जी मारवी हली वई आहे ऐं हुननि जी न्याणी खजी वई आहे। सिकण कया शहीद मारू जे मलीर जा, हू मुंहिंजी सिक में शहीद थी विया आहिनि ऐं हू शहीद थियल आहिनि ऐं तूं मूंसां ईद जी ॻाल्हि थो करीं। अॼु जॾहिं ईद जो ॾींहुं आहे, ऐं हीउ वीलाग ठाहे रहियो आहियां सची बची, त अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजो उदासी में गुज़रियो आहे ऐं सिर्फ़ु इहो सोचींदे गुज़रियो आहे त असांजे लखे हज़ारे इंसाननि कपिड़ा ख़रीद करे न सघिया हूंदा, जुतियूं ख़रीद करे न सघिया हूंदा, पंहिंजे बचनि खे ख़ुशियूं न ॾेई सघिया हूंदा। जेतोणीकि ईद मुंहिंजे लाइ हिकिड़ो मौक़ो आहे, साल में 2 ईदूं अचनि थियूं ऐं पर हिकिड़ो असां वटि कल्चरली हिकिड़ी इहा शइ ठही वई आहे त ईद जे ॾियारे ते असां हिक ॿिए खे ईद मिलंदा आहियूं, गले मिलंदा आहियूं। पर मारवी क़ैद आहे, मुंहिंजा माण्हू क़ैद आहिनि। क़ैद रुॻो जेल वारो न थींदो आहे, जिन खां मानी खसी वेंदी आहे उहे बि क़ैदी हूंदा आहिनि, जिन खां ख़ुशियूं खसी वेंदियूं आहिनि उहे बि क़ैदी हूंदा आहिनि, जेके कंहिं ॿिए जी मर्ज़ीअ सां साहु खणंदा आहिनि उहे बि क़ैदी हूंदा आहिनि। असां ॿियनि जी मर्ज़ी सां साहु खणूं था, ॿियनि जी मर्ज़ी सां असीं हलूं था ऐं असांजी जेका कंडीशन आहे उहा एॾी ख़तरनाक हद ताईं ख़राबु थी चुकी आहे जो सची बची ईद असांजे लाइ मातम थी अचे ऐं ख़ुशियूं असांखां कोहे दूर, बल्कि अलाए कहिड़ी सरहद तां हलियूं वयूं आहिनि जो असां वटि ख़ुशी जो को तसवर कोन्हे। हीउ बैत जॾहिं आउं पढ़ां थो, जा उमिरि तो मुल ईद, सा असां सूअ वरिती सूमरा। ओ उमिरि, ओ वक़्त जा हुकुमरान, जेका तुंहिंजे लाइ ईद आहे सो असांजे लाइ मातम आहे। ईद सची बची मातम थी पवंदी आहे। अमीर सिंध जा माण्हू एतिरा ग़रीब थी चुका आहिनि जो उहे पंहिंजे बचनि जे लाइ ईद ते कुझु ख़रीद नथा करे सघनि ऐं क़ैद आहिनि, मारवी वांगुरु क़ैद आहिनि, वक़्त जे उमिरि वटि क़ैद आहिनि। ही वक़्त जा ही हुकुमरान असांजा वक़्त जा उमिरि आहिनि जेके असांजे माण्हुनि खे बुनियादी हक़नि खां महरूम रखे ऐं उन्हनि खे अज़ियतूं ॾेई रहिया आहिनि ऐं उहे गुरबत जी लकीर खां बि हेठि गुज़ारे रहिया आहिनि। त अॼु ईद जे ॾींहुं उदास गुज़रियो ऐं चाहिनि त अव्हां सां शेयर कयां ऐं अव्हां सां इहा जेका तकलीफ़ ऐं जेका पीड़ा आहे इहा अव्हां सां शेयर कजे लतीफ़ साईं जे हिन बैत में। ऐं मूंखे हज़ारे दोस्तनि व्हाट्सएप कया आहिनि, मैसेंजर ते कॉलूं कयूं आहिनि, सभिनी ईद मुबारकूं ॾिनियूं आहिनि ऐं सच पुछो त मूं उन्हनि खे इहो बैत पढ़ी ॿुधायो, जा उमिरि तो मुल ईद, सा असां सूअ वरिती सूमरा। वही वीचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद, सिकण कया शहीद मारू जे मलीर जा।
असां हिकिड़ी अहिड़े तब्दीलीअ जी सिक में आहियूं। हुन सिक असांखे शहीद करे विधो आहे ऐं शहीद इन जे करे आहियूं जो असां वटि मायूसियूं घर करे वियूं आहिनि, ना उमेदी असां वटि घर करे वई आहे। ऐं सच पुछो त इहा ना उमेदी आहे जेका असांजे मसइलनि जी जवाबदार आहे। इहा वेगाणप आहे जेका असांजे मसइलनि जी जवाबदार आहे। ऐं जेकॾहिं असां हिन वेगाणप मां निकिरी अचूं ऐं असां हिन उदासी मां निकिरी अचूं ऐं असां हिन ग़म मां निकिरी अचूं ऐं असां हिन मायूसी मां निकिरी अचूं त हीअ सिंध उहा कोन रहे। हीअ सिंध उहा अज़ीम सिंध बणिजी वञे जंहिंजे लाइ दुनिया जी किताबनि में इहो लिखियलु आहे त हीअ इंडस वैली सिविलाइज़ेशन जेका कमाल जी सिविलाइज़ेशन आहे, उन ते कॾहिं वीलाग ठाहिबो, उन ते कॾहिं ॻाल्हाइबो सिविलाइज़ेशन ते त कीअं ॿेड़ी साज़ी जो फ़न हिननि माण्हुनि सिखियो, कीअं हिननि इहो सॼो कमु कयो ऐं पोइ छा थियो। हसीन धरतियुनि सां ईअं थींदो आहे। हसीन धरतियूं उहे अज़ाब में हूंदियूं आहिनि। सो मुंहिंजा महबूबो, अॼु ईद जो ॾींहुं ईअं गुज़रियो ऐं मूं अव्हां सां शेयर कयो। सदाईं आबाद हुजो। लतीफ़ टीवी खे अव्हां सब्सक्राइब कयो ऐं उनखे ॾिसो, वीडियोज़ ॾिसो। यार असां ॿियूं त शयूं ॾिसूं पिया न, पर असां ख़बर न आहे छो जेका फ़िक्री ॻाल्हि आहे, जेका असांखे तब्दील कंदी, असांजी नसुलनि खे तब्दील कंदी, असांजी धरतीअ खे तब्दील कंदी, असांजी क़ौम खे तब्दील कंदी, उहे शयूं असां घटि ॿुधूं था। असां डांस ऐं इन क़िस्म जूं शयूं, डांस असांजो कल्चर आहे, बिल्कुलु उहा ॾिसणु खपे, पर असां मतिलबु सोशल मीडिया ते ग़ैर ज़रूरी शयुनि जो ॾाढो भरपूर इस्तेमालु था करियूं, पर ज़रूरी शयुनि खे असां पासो बि नथा ॾियूं। सो मूंखे उमेदु आहे तव्हां ही मूं फ़क़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधंदव ऐं तव्हां हीअं सां भंडाईंदव त हीअ जेका ईद आहे, जॾहिं बि को ख़ुशी जो मज़हबी या सकाफ़ती को ॾींहुं ईंदो आहे त बाज़मीर माण्हू उदास थी वेंदा आहिनि। पंहिंजे वतन जे माण्हुनि जी हालति ॾिसी उदास थी वेंदा आहिनि। सदाईं आबाद हुजो, सदाईं ख़ुशि हुजो, हक़ मौजूदु।